सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पंहिंजे करे उन सॼो साईं सम्झायो असां पंहिंजे जीवन खे वरसाइणा आहियूं, पंहिंजी ज़िंदगी खे बढ़ाइणा आहियूं, पंहिंजी ज़िंदगी खे ठाहिणा आहियूं, उते विञाइणा आहियूं, पंहिंजो पाण खे ऊचाई ॾियणा आहियूं। असां हिते शान मान सां रहणा आहियूं। भई हिते बि शान मान हुजे, वरी अहिड़ो अमल हुजे, अॻिते वञूं त उते बि मालिक जी रहमत सां हुजे, गोद में वञूं, जी आसीस खे पायूं, मुस्कुराईंदड़ मुंहं सां वञी मालिक सां मिलूं। न कि सॼो जीवन ख़ौफ़ में हुजे, भई वेंदासीं त अलाए छा थींदो, अॻिते वेंदासीं अलाए छा मिलंदो, कहिड़ो नसीबु हूंदो, छा हूंदो। असां अॻिते त छॾूं, हिते वेड़े कंदा रहूं त अलाए छा थींदो। ऐं उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे, छाकाणि जीअं असां थोरो वधंदा आहियूं या थोरो किचन में बिगड़ंदा आहियूं, असां उन पासे ध्यानु न कंदा आहियूं, उन पासे ॾिसंदा न आहियूं। असां थोरो बि वधंदा आहियूं, असां पेर पंहिंजा उबता करे छॾींदा आहियूं। असां किचन में ईंदा आहियूं, पहिरियों जीअं प्यार मोहबत सां शुरू कंदा आहियूं, उन खां बाद जीअं किचन थोरो उबतो थींदो आहे, घर में तकबकात शुरू थींदी आहे, सभु कुझु उल्टो थियणु शुरू थींदो आहे। जीअं असां बिज़नेस में ईंदा आहियूं, जीअं थोरो वधंदा आहियूं, सभ खां पहिरीं मालिक को परे थींदा आहियूं, शेवा को परे थींदा आहियूं, ऐं जीअं शेवा को परे थींदा आहियूं, उनखां भाग नसीब बिगड़जणु शुरू थी वेंदो आहे। ऐं उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जॾहिं असां किचन तयारु कंदा आहियूं त असां भॻवान जो, सतगुरु जो, ईश्वर जो ख़्यालु कंदा आहियूं। त असांखे पहिरियों भोग उनखे लॻाइणो आहे, असां जूं थियो ख़राबी कंदासीं न, ग़लति तौरु तरीक़ो न कंदासीं, साफ़ु सुथिरो बहितर कंदासीं। जेको साफ़ु सुथिरो बहितर तो सेहत हेल्थ जीवन सभु कुझु सही हूंदी, मान मर्यादा हूंदी, बहितर सोच हूंदी, जेको ई खाईंदो ॼण अमृत थींदो। ऐं जॾहिं असां बिज़नेस में मालिक जो हूंदो त सिर्फ़ु असांखे खुलियल लफ़्ज़नि में चऊं खणी, अगरि मालिक जो हिसो हूंदो, उनजी रहमत हूंदी, असांजी पार्टनरशिप हुजे, पार्टनरशिप में असांखे पंहिंजो अकाउंट सही रखिणो ई पवंदो न, त ग़लति थोरी कंदासीं। जॾहिं बि पार्टनरशिप कंहिंसां बि हुजे, असांजो अकाउंट सदाईअ खे हूंदो न, छा ला असां छा पिया वेंदा, असांखे पंहिंजो हूंदो आहे, सिर्फ़ु असां मनमानी कंदा आहियूं, भई जेको ई आहे न पंहिंजो जीअं उॾायूं, जेको वणे करूं। लेकिन जॾहिं पार्टनरशिप में सॼी मनमानी थोरी हलंदी आहे, उते त थोरी हेॾे होॾे ते सॼो कमु लही वेंदो आहे, जेको बि आहे। ऐं सदाई असांजी अखि जे अॻो पियो हूंदो आहे, भई छा लास्ट थियो, केतिरो पीउ, केतिरो बचायोसीं, केतिरो विञायोसीं। यानी असांजो अकाउंट हक़ीक़त जो बैकबोन हूंदो आहे। जंहिं असां संसारी तरह सां बि सोचूं, हलो ॿियनि पासे छॾूं, अकाउंट असांजो बैकबोन हूंदो आहे। अकाउंट सही हूंदो, कॾहिं धंधे में लॉस ईंदो ई न आहे। जिते अकाउंट में हेरा फेरी थींदी आहे, उते सभु कुझु फिरी वेंदो आहे। इन करे चइबो आहे, जिते धंधो हूंदो आहे, जेको पैसे जे गलो चइबो आहे, जेके रखंदा आहियूं, भई जंहिं गले में उॾरो हथु पवंदो आहे, उते भाग नसीब मोकिलाए वेंदो आहे। भई पंहिंजी मर्ज़ी सां बिना लिखे खणणु शुरू करूं, भई हाणे असांजो पंहिंजो आहे, जीअं वणे जेतिरो वणे खणूं, पतो न पवंदो आहे, तलवंग निकिरी वेंदा आहिनि, डबड़ पूरा थी वेंदा आहिनि। उनजो कारण थोरो इहो हूंदो आहे। इन करे असां ॿई चीज़ूं संभाले करे हलूं। जॾहिं असां हिकिड़ा ॿ पार्टनर हूं, असां उन सां ई खोट नथा करे सघूं, असां मालिक सां कीअं करे सघंदासीं। उते त असांखे सॼो भाग नसीब जो वास्तो ई उन सां आहे। ऐं उनजो सॼो शेयर हूंदो बि छा आहे, 1% या 10%, उहो बि असांजी मर्ज़ी आहे, जेतिरो रखूं। इन खां वधीक 10 खां मथे न हूंदो आहे, बाक़ी असांजी मर्ज़ी आहे, 1 रखूं, 2 रखूं, जेको बि रखूं, उहो बि असां ते आहे, उन ते न आहे। उहो बि असांजा, सॼो भाग नसीब असांजो आहे, लेकिन मर्ज़ी बि असांजी आहे। वरी हिक में बि खोट, वरी उते थींदी आहे। जॾहिं उनखे खोट थींदी आहे, पोइ सभु कुझु खोट थी वेंदो आहे, पोइ त जीवन टकबकाईंदो आहे। तंहिंजे करे किचन ऐं बिज़नेस
इन्हनि ॿिन्ही खे जॾहिं बि असां सचे साईं चयो संभाले करे हलियासीं, कॾहिं न ज़िंदगी में पोइ था पवंदासीं न अॻिते पोइते पवंदासीं। छाकाणि असां मालिक जो रोज़ प्रसाद खाईंदासीं, सचे साईं जी रहमत हूंदी, खाईंदासीं प्रसाद अमृत, असांजो जीवन सदाई बहितर हूंदो, सदाई ख़ुशि ख़ुशहाल हूंदो, सदाई सुख सां भरियल हूंदो, बहितर। ऐं जॾहिं मालिक जो पहिरियों ई प्रसाद जो हिसो हूंदो त बाक़ी जेको ई मिलंदो हुजे रहमत जो हूंदो, त जेतिरो ई बाक़ी 99% मिलंदो उहो सॼो ई त सॼो भाग ऐं नसीबु हूंदो, उहो त सदाई प्रसाद वांगुरु हूंदो, असांखे सदाई हरियो भरियो ख़ुशि ख़ुशहाल